नाज़रीन ख़बर आहे शिकारपुर वारे इलाइक़े में जेका असां शेयर कयूं पिया। शिकारपुर लॻ शिकारपुर जे ॻोठ दिरा खान में रहंदड़ भया मारफानी तकरार ॿीहर कर खयों। हथियारबंदनि जे हमले में भया बिरादरी जी 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जे मारिजी वञण जा इतला आहिनि ऐं कुझु माण्हू ज़ख़्मी बि ॿुधाया पिया वञनि। जॾहिं त धुरनि में छिकताण इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾाका वारी सूरतहाल आहे। इतला ते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ शिकारपुर।